सिंध हुकूमत जे कोरोना वायरस खां बचाव लाइ कयल लॉकडाउन वारे ऐलान ते कोटड़ीअ शहर मुकम्मल बंद रहियो। कोटड़ीअ जा मुख़्तलिफ़ कारोबारी इलाइक़ा मुकम्मल तौर बंद रहिया, जॾहिं त शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। होॾां ॾियाड़ीअ ते कमाईंदड़ मज़दूर ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। मज़दूरनि तोड़े सियासी समाजी अॻुवाननि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना इंतहाई ख़तरनाक वायरस आहे, जंहिंखे सॼी दुनिया खे जंहिं पंहिंजी लिपेट में वठी छॾियो आहे। उन जो हल लॉकडाउन ऐं माण्हुनि जो घरनि ताईं महदूद रहण खां सवाइ ॿियो को बि हल ऐं इलाजु न आहे। सियासी माण्हू तंबी था कनि, समाजी माण्हू तंबी था कनि, इदारा तंबी था कनि त बाबा तव्हां घर वेहो। असां गवर्नमेंट जे इन फ़ैसिले सां बि मुतफ़िक़ आहियूं त घर वेहण खां सवाइ को हल कोन्हे। पर उहे माण्हू जेके रोज़ु आणण ऐं रोज़ु चाढ़ण शाम जो मज़ूरी करे 400-500-600 कमाए अची पंहिंजे ॿटनि जे लाइ अटो ऐं उहे वठी वेंदा, उहे घर बंदि लॻा पिया आहिनि। छा हज़ारे माण्हू ईअं बेरोज़गार थी विया आहिनि, उन्हनि जो गुज़र सफ़र कीअं थींदो? मेरे ख्याल में अगर यही रवैया रहा तो लोग कोरोना से तो मरेंगे लोग, मगर भूख से मर जाएंगे। हुकूमत को चाहिए कि ख़ानदान नंबर इनके सबके पास लिखे हुए हैं, बजाय काउंसलरों के हवाले करने के, दूसरे लोगों के सामान हवाले करने के, क्योंकि रेवड़ियाँ बाटे अंदा अपनों में यहाँ पर यह सिस्टम है। और सियासी असर और सुख भी ज़्यादा है। गरीब लोग रह जाते हैं और जो है अच्छे खासे लोग जो है उनके पास आ जाता है। इनको चाहिए कि ख़ानदान नंबर के हिसाब से फ़ौज की तहवील में दिया जाए ये सामान। बेरोज़गार वेठा आहियूं, का शइ कोन्हे, खाइण लाइ का शइ कोन्हे, केॾांहुं वञूं? हुकूमत कुझु ई कोन थी करे, लॉकडाउन करे असांखे घर में विहारे छॾियो। हाणे असीं केॾांहुं वञूं? बुख पिया मरूं। होॾां पुलिस ऐं रेंजर्स जे जवाननि जो गश्त शहर में जारी आहे, जंहिं करे शहर जा समूरा रोड रस्ता वीरानी जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।